अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो कल्याण न्यूज़ ऐं मां आहियां गुलाम मुस्तफ़ा सोलंकी। नाज़रीन, दादू में रीजनल डायरेक्टर मोहसिब इमदाद अली शाह ख़ज़ाना ऑफिस में खुली कचहरी कोठाई, जंहिंमें मुख़्तलिफ़ सरकारी खातनि जे 12 खां वधीक मुलाज़िमनि ख़ज़ाना ऑफिस जे कामरनि ख़िलाफ़ शिकायतूं कयूं। तालीम खाते जोई जे रिटायर मुलाज़िम अलाए रखियो दाहियो त 6 महीननि खां फैमिली पेंशन जे बकाया लाइ जोई खां पंधि करे अचां थो, पर कामोरा कमु करण लाइ तयारु न आहिनि। फाइल ऑडिटर नौमान मेमन वटि जमा करायो आहे, जेको ऑफिस में वेहण लाइ तयारु न आहे। उन मौक़े ते रीजनल डायरेक्टर मोहसिब कावड़ जो इज़हार कंदे गैर हाज़िर ऑडिटर खे शोकास नोटिस जारी करण जा हुकुम जारी कया आहिनि। रीजनल डायरेक्टर मोहसिब नाज़र अली जमाली जो चवणु हो त अवामी शिकायतूं ॿुधियूं आहिनि, मुलाज़िमनि जा नंढा नंढा मसइला आहिनि, जंहिं जे हल लाइ डिस्ट्रिक्ट अकाउंट अफ़सर खे हिदायतूं जारी कयूं आहिनि। शिकायती ऐं मालूमाती काउंटर गैर फ़ाल हुजण सबबि ईंदड़ मुलाज़िमनि खे परेशानी खे मुंहुं ॾिसणो पवे थो, जंहिंखे फ़ाल करण लाइ ख़ज़ाना अफ़सरनि खे हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि त हू फौरी तौर ते शिकायती ऐं मालूमाती काउंटर खे फ़ाल कयो वञे।